अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल दोलाब जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, नई तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त दोलाब जे ईंदड़ नई एपिसोड में सोडल जे पीउ खे जेको आहे सो पुलिस खणे वेंदी। तंहिंखां पोइ सोडल जेको आहे सो चाचू वॾो परेशान हूंदो ऐं उनखां पोइ हू शाहनवाज़ ॾे वेंदो। मीर शाहनवाज़ कानून खे जेको आहे सो धिकारे उतां कढी छॾींदो। तंहिंखां पोइ परेशान थींदे चवंदो त हाणे जेको आहे मंसूर ख़ाने आहे उन ॾे वञिणो पवंदो। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में जेको आहे सो रज़न ऐं जेको आहे सो मुराद वारनि जी मुलाक़ात थींदी। तंहिंखां पोइ मुराद चवंदसि त जेको आहे सो तव्हां मूंखे नथा मारे सघो, तव्हांजे वस जी ॻाल्हि न आहे, तव्हां ताक़त आज़माई करे चुका आहियो। जिते मां हटी वेंदो आहियां हिते जेको आहे मुंहिंजी का मजबूरी न आहे, इन में का राज़ आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त होॾे मंसूर वारी मां मंसूर खे चवंदी त जेको आहे सो तूं हाणे ऐं कुंज जो आसिरो ख़तमु करे छॾ, हाणे ॿिए हंधि जेको आहे सो शादी जो सोच। तंहिंखां पोइ मंसूर ख़ान चवंदसि त हुनजी शादी थी चुकी आहे, मुंहिंजो हाणे उन तरफ़ सोचण बि जेको आहे सो हराम आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे कुंज घरां निकिरण जी कोशिशि कंदी। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुंज खे घर में हुनजे पीउ तमामु घणो जेको आहे सो दर्द ॾिना आहिनि ऐं उनखे तकलीफ़ ॾिनी आहे, जंहिं करे हू घरां भॼण जी कोशिशि कंदी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो जेको आहे सो दोलाब सिर्फ़ु 100 किस्त ते मुश्तमिल आहे। जीअं जा 100 किस्त जेको आहे 100 किस्तूं पूरियूं थी वेंदियूं त हीउ ड्रामो ख़तमु थी वेंदो ऐं इन जे बदिरां नओं ड्रामो अंडर रिकॉर्डिंग आहे, उहो बि अचण वारो आहे। दोस्तों अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो, कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं हिन वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।